औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम सदक़ल्लाहुल अज़ीम। रबीउल अव्वल जो महीनो हले थो, उन्हीं जी मुनासिबत सां अॼु ज़हन में इहो ई ख़्यालु हो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मुताबिक़ कुझु बयानु कजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जेका आहे, अल्लाह तबारक व ताला फ़रमायो आहे क़ुरान मुक़द्दस जे अंदरि त मोमिननि जे मथां मूं रब जो एहसान आहे जो मां मोमिननि ॾे रसूल करे मोकिलियो आहे जेको उन्हनि जे नफ़्सनि मंझां आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी तव्हां सां मोमिननि जे मथां, ईमान वारनि जे मथां, जंहिं बि अल्लाह रब्बुल आलमीन खे अकेलो सम्झो आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ातमुन नबी मञे थो त उन जे मथां एहसान आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला नबूवत अता कई जॾहिं त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अञा पाणी ऐं मिट्टी जे अंदरि हुयो। माना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला अञा ज़िंदगी ई न ॾिनी हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत अल्लाह तबारक व ताला अॻे ई मुक़ररु करे छॾी हुई। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जे मथां काफ़ी दलाइल आहिनि जंहिंखे तव्हां असां मौजज़ो चवंदा आहियूं, पर मौजज़ो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत जे मिलण खां बाद में जेको ख़ारिक़ लिल आदत इंसानी आदात जे ख़िलाफ़ ज़ाहिर थिया उनखे मौजज़ो ई चइबो आहे। पर कुझु वाक़िआत अहिड़ा आहिनि जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत खां अॻु में ई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जे मथां दलालत कंदड़ आहिनि। कुझु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां ई अॻु में अहिड़ा वाक़िआ थिया जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी आख़िर ज़मान नबी हुजण जे मथां दलालत करनि था, जंहिंखे इरहास नबूवत चइबो आहे। ज़हन जे अंदरि इहो ई ख़्यालु हो त कुझु इरहास नबूवत बयानु कजे तां त क़यामत जे ॾींहुं जॾहिं तव्हां असांखे अल्लाह तबारक व ताला उथारे त नबूवत जो पैरोकार उथारे, ईमान सां तव्हां असांखे अल्लाह तबारक व ताला उथारे, ईमान वारनि सां गॾु उथारे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शुफ़ात तव्हां असांखे नसीब फ़रमाए। जीअं जो नबूवत खां बाद में अबू जहल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आयो ऐं हथ में पथरियूं खणी करे आयो, अची करे चई मां कलमो पढ़ंदुमि पर अव्हां ॿुधायो त मूं जे हथ में छा आहे, अव्हां ॿुधायो त मुंहिंजे हथ में छा आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबनि फ़रमायो त मां न बल्कि उहा ई शइ गवाही ॾींदी जेका तुंहिंजे हथ में आहे। हिकदमि पथरियुनि मां आवाज़ु आयो, अबू जहल जे मुठ मां बंदि पथरियुनि मां आवाज़ु आयो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। पथरियुनि खे खणे अबू बकर त पथरियुनि मां आवाज़ पियो अचे, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह
उमर जे हथ में त पथरिन मां आवाज़ पियो अचे, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इन खे मौज़ो चइबो आहे। काफ़र गॾिजी सजी करे आया, चईंसीं असां कलमो पढ़ण जे लाइ तयारु आहियूं, पर तव्हां इशारो कयो, तव्हांजे इशारे सां जेकॾहिं चंड ॿ टुकड़ा थी थो पवे पियो त पोइ असां ईमान आणण जे लाइ तयारु आहियूं। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथु खणी करे आङुर सां इशारो करणु फरमायूं त चंड ॿ टुकड़ा थी करे ज़मीन ते हलियो आयो। अलाए त केतिरा अहिड़ा वाक़िया आहिनि जंहिंखे असां मौजो चवंदा आहियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। तक़रीबन ख़साइस कुबरा जे अंदरि इहा ॻाल्हि बयानु थियल आहे त 3500 मौजा आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। 3500 मौजा जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत खां बाद में ख़ारिक़ लिल आदत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते ज़ाहिर थिया। अबू हुरैरा भॼंदो आयो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने चईं दुआ कयो, मुंहिंजी माउ खे अल्लाह तबारक व ताला हिदायत अता करे, दीन इस्लाम अता करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ मथे खयां, अबू हुरैरा घर भॼणु शुरू थियो। वञी करे मां ॾिसां मां अबू हुरैरा अॻे पहुचा थो या मुहम्मद जी दुआ अॻे ते पहुचे। पर अबू हुरैरा जॾहिं पंहिंजे घर जे दरवाज़े ते पहुतो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जो असरु अॻे ई पहुची चुको हो। मां कलमे पढ़ण जे लाइ तयारु थी चुकी हुई। इन खे मौज़ो चइबो आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह जे दरवाज़े खे हथ में चौकट खे पकड़े करे दुआ कई, अल्लाह उमर मुस्लमान करे ॾे। थोरी देरि जे अंदरि उमर आयो, उहो उमर जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद करण जे लाइ अचे पियो, पर थोरे ई देरि जे अंदरि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ ते बैत करे कलमो पढ़ी करे मुस्लमान थो थिए पियो। इहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते वेही करे ख़ुतबो ॾियनि था, हमरा भॼंदो आयो, चई साईं असां उन में मरी वियासीं, असांजा फ़सुल तबाह थी विया, जानवर मरणु शुरू थी विया आहिनि, दुआ घुरो अल्लाह तबारक व ताला खां बारिश पवे। साईं जन हथ मथे खयां त आसमान ते ककर छाइजणु शुरू थी विया। साईं जन हथ पंहिंजे चहिरे ते फेराए त बारिश शुरू थी वई। इन खे चइबो आहे मौजो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजो। ॿियो हूंदो आहे इरहास नबूवत, यानी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अञा नबूवत मिली ई न हुई, अॻु में अहिड़ा वाक़िया पेश अचनि जेके नबूवत जे मथां दलालत कनि, ऐं इहे अॻिनि नबियनि में बि वाक़िया पेश आया। जीअं जो बीबी मरियम खे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॼाओ, 3 ॾींहंनि खां बाद में जॾहिं बीबी मरियम हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे खणी करे घर आई त क़ौम परेशान थी, हे छा आहे, न तूं शादी कई आहे, न तोखे मुड़ुसु आहे, तूं त अॼु वॾो कमु करे आई आहीं जो बिना शादीअ जे ॿार खणी करे घर मोटी आई आहीं। त बीबी मरियम फ़ाशारत इले इशारो कयो उन ॿार ॾे, इन खां पुछा कयो, मां त न ॻाल्हाईंदुमि, तंहिंजे करे इन खां पुछा कयो। त वेतरो गुस्से जे अंदरि ॻाढ़ा थी विया। चई हिकु त कमु अहिड़ो करे आई आहीं जो बिना मुड़ुस जे ॿार खणी करे आई आहियां, वरी चवें थी हिन ॿार खां ॻाल्हायो, ॿार तव्हांखे गवाही ॾींदो त मां पाक आहियां या कीअं आहियां। गुस्से जे अंदरि अची करे हिकिड़े वञी करे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मथां चवणु लॻो त केरु आहीं तूं। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम 4 ॾींहंनि जो ॿारु माउ जी गोद में जवाबु ॾिनई, इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब, मां अलाह जो बानो आहियां, अलाह ताला मूंखे किताब अता कंदो। माना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम 4 ॾींहंनि में पंहिंजी माउ जे गोद में कलाम कयो ऐं पंहिंजी नबूवत जो बि ऐलान करे छॾियईं, आतानी अल किताब, मूंखे अलाह तबारक व ताला किताब ॾींदो, किताब, मां अलाह जो बानो आहियां, नबूवत अता कंदो अलाह तबारक व ताला। इन खे इरहास चइबो आहे। त अहिड़े नमूने सां हज़रत अम्मा आमिना रज़ी अलाह ताला अन्हा फरमाए थी पई, जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया, अञा मां उनखे पंहिंजी गोद में न खयो हुयुमि त अॻे ई मूंखे महसूसु ईअं थिए पियो ॼण त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदो करनि था पिया। साईं जन जी कैफ़ियत अहिड़ी अम्मा आमिना साईं बयानु करे थी, ॼण त मूंखे महसूसु थियो रसूलुल्लाह अल्लाह जे साम्हूं सजदो करे थो मुहम्मद। ऐं मां जॾहिं गौर सां ॾिठमि त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुहम्मद अरबी जा 9 जावल अञा त साईं जन जा चप हलनि पिया। चप हलंदे हलंदे मां जॾहिं गौर ॾेई करे ॿुधुमि त
त चपनि मां आवाज़ पियो अचे, अल्लाहुम्मा मग़फ़िर उम्मती, अल्लाहुम्मा मग़फ़िर उम्मती, अल्लाहुम्मा हदी उम्मती। ए अल्लाह मुंहिंजी उम्मत जा गुनाह माफ़ फरमा, ए अल्लाह मुंहिंजी उम्मत खे हिदायत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। तंहिंजे करे इन खे इरहास चइबो आहे, इरहास नबूवत। इहे दलालत करनि था इन ॻाल्हि जे मथां त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबूवत मिलंदी, पर फ़र्क़ु एतिरो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम 4 ॾींहंनि खां बाद में माउ जी गोद में अची करे पोइ कलाम कयो। कलाम करण खां बाद में पंहिंजी नबूवत जो ऐलान कयईं, आतानी अल किताब, मूंखे अलाह ताला किताब अता कंदो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम माउ जी गोद में अचण खां पहिरियां अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं सजदो करे पंहिंजी उम्मत जो फ़िक्र ॿुधायो, पंहिंजी उम्मत जे लाइ तौबा ऐं इस्तिग़फ़ार जी दुआ घुरियऊं, अल्लाहुम्मा मग़फ़िर उम्मती, अल्लाहुम्मा हदी उम्मती। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जे मथां अहिड़ियूं खोड़ ॿिया बि वाक़ियात आहिनि जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण खां अॻु में अल्लाह तबारक व तआला अहिड़ा वाक़ियात दुनिया जे अंदरि रूनुमा कया जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे नबूवत जे मथां दलालत कंदड़ आहिनि। अहिड़े नमूने सां हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फ़िरौन पंहिंजे ॿारनि नंढड़नि मासूमनि ॿारनि खे 9 ॼारनि खे कोराए पियो त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त वहयना इला उम्मे मूसा, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी माउ ॾे मां रब वही कई, इहो इल्हाम कयोमांसि त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिकिड़ी पेटी में बंदि करे नील नदीअ जे अंदरि उनखे हलाए छॾ। अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ उन मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी वालदा मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे पेटी में बंदि करे दरिया नील जे अंदरि रखी छॾियो। उहो दरिया जे अंदरि हलंदे हलंदे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वारी पेटी फ़िरौन जे मालात जे साम्हूं नील में लुड़ी आई। औरतूं वेठियूं नील जे किनारे ते कपिड़ा पई धोइनि, उहे खणी जल्दी में पेटी अची करे फ़िरौन जे मालात में पहुचायूं। पेटी जो खोलियूं त अंदरि ॿारु हसीन ऐं जमील ॿारु। बीबी आशा ॾिठो फ़िरौन खे चयईं त फ़िरौन चयो त हिन खे मारे छॾियो, हीअ आहे अलाए केरु आहे, किथां आयो आहे, तंहिंजे करे मतां थी सघे थो हीउ उहो ई ॿारु हुजे जंहिंजे लाइ नुजुमिन ॿुधायो आहे त तुंहिंजी बादशाही खे हली करे इहो ॿारु ख़तमु कंदो, तंहिंजे करे हिन खे कुठो वञे हिते। बीबी आसिया हुनखे सम्झायो चूत, चरियो आहे तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे, हे अलाए किथां नील जे अंदरि लुढ़ंदो लुढ़ंदो आयो आहे, अलाए तुंहिंजी बादशाही जो ॿारु आहे, अलाए अञा ॿाहिरियों आयो आहे, तंहिंजे करे हीउ एॾो हसीन ऐं जमील ॿारु कीअं कोबो, तंहिंजे करे हिन खे पंहिंजे घर जे अंदरि रखूं था, पंहिंजो पुटु करे रखूंसि था पिया। त अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी माउ सां इहो वाइदो कयो, तूं परेशान न थी, इहो मूसा मां तोखे मोटाए ॾींदुमि। अलाए त केतिरियूं दायूं अची करे पहुतियूं त फ़िरौन जे घर में ॿारु आयो आहे, तंहिंजे करे असां खीरु पीआरियूं, तव्हां त फ़िरौन जा असां वेझा थी पऊं। पर रब से फरमायो हर्रमना अलैहिल मरादिअ, मां हर औरत जो खीरु मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां हराम करे छॾियो। आख़िर उहा उनजी जॾहिं वालदा पहुती, वालदा जे पहुचण सां ई मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम नंढड़ो ॿारु 4 ॾींहंनि जो उनजे सीने खे चिमिड़ी पियो ऐं खीरु पीआरियसि, ख़ुशहाल थी करे गुज़ारे पियो। इहो अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि जे मथां वाज़े कयो त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजो नबी आहे, हली करे नबी थींदो। तंहिंजे करे इन खे चइबो आहे इरहास। त अल्लाह तबारक व तआला अहिड़ा खोड़ वाक़िया जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत जे मथां दलालत करनि था, नबूवत खां अॻु में ई रूनुमा थिया। ईअं ई तव्हां असां ॾिठो आहे, ॿुधो आहे उलमा किरामनि खां, सादिया क़बीले जूं 200 दायूं आयूं उन ॾींहुं जंहिं ॾींहुं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी। सादिया क़बीले जूं 200 औरतूं सिर्फ़ु इन ॾींहुं असां आयूं त मके मां वञी करे ॿार खणी अचूं, उन्हनि ॿारनि खे असां जेको आहे सो परवरिश कंदासीं, असांखे कुझु न कुझु मिलंदो। छोकी मके जे अंदरि ज़रई ज़मीन कोन्हे का, मके जे अंदरि ज़रई ज़मीन न आहे, पर वापार जो मर्कज़ आहे। ॿाहिरियां इलाइक़नि मां, इराक़, शाम, यमन मां उन वक़्त में माण्हू ईंदा हुआ जेके अची करे मके जे अंदरि रहंदा हुआ। हर घर जे अंदरि तक़रीबन 2-2, 3-3 ग़ुलाम रहंदा हुआ। उहे सभु ॿाहिरि मुल्क जा, जंहिंखे अरबी ॻाल्हाइणु सही न ईंदी ऐं अरबनि खे पंहिंजी ज़ुबान सां तमामु वॾो इश्क़ु हूंदो, पोइ उहे पंहिंजे नंढड़नि मासूमनि ॿारनि खे पंहिंजे इलाइक़े बहिराड़ी जे अंदरि मोकिले छॾींदा, दान जे हवाले कंदा, तव्हां त हिननि जी अरबी फसी रहे। पोइ उहे बहिराड़ी जूं मायूं अची करे मके पाक खां ॿार खणी वेंदियूं, इन नियत सां त असांखे कुझु वसूल थींदो। उन ॾींहुं जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत थी त सादिया क़बीले जूं 200 औरतूं आयूं हुयूं इन नियत सां त असां वञी करे ॿार खणी अचूं। पोइ जेको अचे पियो रसूल साईं जे साम्हूं, उहो ॾिसी करे हलियो पियो वञे, यतीम आहे, ग़रीब घराणे में पैदा थियो आहे, हिन खे जेकॾहिं खणी करे असां परवरिश कयूं बि सही त असांखे आख़िर मिलंदो छा? सभु छॾे वियूं। छोकी अलाह ताला खे मंज़ूर ई न हुयो
त इहे ॿियूं औरतूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे खणी करे परवेश करनि सवाइ हलीमा साइण जे। जॾहिं हज़रत हलीमा आई, हज़रत हलीमा जी कमज़ोर ॾाची, पाण बि ग़रीब, पंहिंजी नंढड़ी जेका असां हुनखे धीउ जंहिंजो नालो शीमा हो उहा बि, हाणे आख़िर छा थिए, मशवरो कयूं ख़ाली वञण खां बहितर आहे त हिन यतीम खे खणी हलिजे ऐं परवरिश कजे। मुड़ुस जे मशवरे खां बाद में जॾहिं खणी करे उहे रवानियूं थियूं त उहा ॾाची जेका हज़रत हलीमा जी हलण खां लाचार हुई तेज़ थी पई। हज़रत हलीमा जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे खणी करे अॻिते हली, उहे ॾाचूं जेके ॿ ॾींहं टे ॾींहं पहिरियां निकिरी चुकियूं उन खे वञी करे पहुतियूं। तंहिंजे करे इहो वाक़ियो इन ॻाल्हि जे मथां दलालत करे थो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत जो ऐलान अलाह ताला अॻु ई करे छॾियो। तॾहिं त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब साईं फरमायो, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम कुन त नबी व आदम बैनल माए वतीन, मां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत जो ऐलान अॻु ई करे छॾियो हो जॾहिं त आदम मिटी ऐं पाणी जे दरमियान में रहे पियो। माना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अञा पैदा ई न थियो, अलाह ताला अॻु में ई मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जो ऐलान करे छॾियो हो। हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं पीउ हज़रत इब्राहिम छॾे आयो मके पाक जे पहाड़नि में, बीबी हाजरा जे सीने मां खीर ख़ुश्क थी चुको हुयो। हू ग़रीब डोड़े पई सफ़ा खां मरवा ताईं, मन को किथे पाणी मिले त ॿार खे पीआरिजे, पर अलाह तबारक व ताला उहो नंढड़ो ॿारु इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ज़मीन ते खुरियूं हरे पियो त उनजे पेरनि मां पाणी निकिरी पियो, पोइ उनखे ज़मज़म चइबो आहे। अलाह तबारक व ताला उनजे अंदरि एतिरी बरकत रखी आहे जेको बैतुल्लाह ॾे मुंहुं करे सॼे हथ सां बीह करे हिकिड़ी साई में पाणी पीए, जहिड़ी दुआ घुरे अलाह ताला उनजी उहा दुआ क़बूल करणु फरमाईंदो आहे। पोइ इहो चश्मो जेको आहे हली करे ख़ुश्क थी वियो हुयो। जॾहिं ख़ुश्क थी वियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुतलब उहो ॿीहर खणायो, पाणी निकितो। पाणी निकिरण खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े उते मथां बीह करे उहो पाणी पीतो। पीअण खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको बचत पाणी हो उहो वरी साॻी उन खूह जे अंदरि विझी छॾियऊं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी लुआब मुबारक जॾहिं उन में विधी त उहो चश्मो जारी थी पियो। केॾी वॾी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत आहे जो पूरे काइनात जो नबी थी करे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहो पाणी जेको बि दुनिया जे अंदरि इंसानु रहे थो सभिनि ताईं पहुचंदो ऐं उहो अॼु ॾींहं ताईं हले थो पियो ऐं उहो पाणी हज़ारे मण रोज़ानो निकिरे थो पर खुटे नथो पियो। इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत जे मथां दलालत करे थो पियो। तंहिंजे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत जे मथां अहिड़ियूं खोड़ त ॻाल्हियूं आहिनि जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे नबूवत खां पहिरियां ई ज़ाहिर थियूं ऐं इन ॻाल्हि जे मथां दलालत कयूं त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आख़िर ज़मान नबी आहे। हर शइ खां अॻु में जीअं राति थिए थी पई, राति थियण खां बाद में सिजु उभिरे थो पियो, पर सितारा सभई त ख़तमु थी वेंदा आहिनि उन टाइम ते जॾहिं सिजु उभरणु शुरू थींदो आहे। नबूवत जेका बि आई आहे अॻु में, नबूवत आहिस्ता आहिस्ता ख़तमु थींदी वई। 500 साल पहिरियां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबूवत खां पहिरियां 500 साल अल्लाह तबारक व ताला हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबूवत अता कई, जंहिं अची करे ऐलान कयो मूंखां बाद में आख़िर ज़मान नबी ईंदो जंहिंजो नालो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोहम्मद जंहिंजो नालो हूंदो। हज़रत हसन साईं बयानु करे थो पियो त हज़रत हसन साईं जी उमिरि आहे 120 साल। अहिड़ा 18 साहबी हुया या 20 साहबी हुया जंहिंजी उमिरि जेका बीठी आहे उहा 120 साल। हज़रत हसन साईं जी 60 साल जॾहिं उमिरि हुई, 60 साल ताईं हज़रत हसन कुफ्र जी ज़िंदगी में गुज़ारिया आहियो ऐं 60 साल हज़रत हसन साईं जेके गुज़ारिया आहिनि उहे इस्लाम जी ज़िंदगी में गुज़ारिया आहिनि। अहिड़ा तक़रीबन 18 या 20 साहबी हुया। हज़रत हसन बयानु थो करे जॾहिं मुंहिंजी तक़रीबन 8 साल उमिरि हुई, 8 साल या 18 साल लिखियो अथऊं, 18 साल जी उमिरि में मां बीठो मदीने पाक जे अंदरि हिकिड़ो यहूदी नजूमी निकिरी आयो, निकिरी अची करे चौंक ते बीही करे ऐलान कयो ऐं त अॼु राति आसमान में हिकिड़ो सितारो उभरियो आहे जो मां पंहिंजे इल्मु नजूम जे हिसाब सां चवां थो पियो त आख़िर ज़मान नबी अचण वारो आहे जेको ईंदो ऐं पूरी यहूदियत जेका आहे बुत परस्ती जेका आहे सॼी जी सॼी जेका जो ख़तमु थी वेंदी। हज़रत हसन साईं चए थो जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मके पाक खां मदीने ॾे हिजरत करे आया त मां पंहिंजे घर में वेठो हुयुमि ऐं मूंखे इंतज़ारु रहंदो त कहिड़ो ॾींहुं थींदो जॾहिं मुहम्मद मके पाक खां हिजरत करे मदीने न ईंदो।
पोइ भॼंदो आयो हिकिड़ो ॿारु नंढो अची करे मूंखे चई त हसन जंहिं मुहम्मद जो तोखे इंतज़ारु आहे उहो अॼु हिजरत करे मके खां मदीना पहुची वियो आहे। त मां उथी भॼी अची करे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते बैत करे मुस्लमान थियूं। त अलाए त केतिरो टाइम पहिरियां यानी 60-70 साल पहिरियां यहूदी ऐलान करे पियो त नबी अलैहिस्सलातु वसलाम ईंदा, मुहम्मद हूंदो, आख़िर ज़मान नबी हूंदो, मुहम्मद उनजो नालो हूंदो, मके पाक खां हिजरत करे मदीने न ईंदो। हज़रत अब्दुल्ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद जेको आहे वालिद साहब 18 साल जी उमिरि में उन वटि हिकिड़ी माई आई, अची करे चई त मां तोसां शादी करणु चाहियां थी पई। पोइ हज़रत अब्दुल्ला 18 साल जी उमिरि में नौजवान, हू चए थो शर्म खां कंधु हेठि कईंदा, हाणे मां औरत खे कहिड़ो जवाबु ॾियां? औरत खुलियल लफ़्ज़नि में मूंखे चवे थी त तूं मूंसां शादी कर। तंहिंजे करे हुन कंधु हेठि कयो, औरत हली वई। हली वञण खां बाद में उहा औरत कुझु वक़्तु बाद में आई, ॾिसी अब्दुल्ला खे चई त अॼु जे करे तूं मूंखे चवंदे शादी कर त मां तोसां शादी न कंदुमि। छा तूं मूंखे उन ॾींहुं आवारा औरत सम्झो हुयो त मां बाज़ारी औरत आहियां, आवारा औरत आहियां? ईअं न आहे, मां तौरात जी आलिमा आहियां, मां इंजील जी आलिमा आहियां। तुंहिंजे पेशानी जे अंदरि मूंखे उहो नूर नज़र अचे पियो जो असांजे किताबनि में लिखियलु आहे त जेको आख़िर ज़मान नबी पैदा थींदो उहो नूर मूंखे तुंहिंजी पेशानी में नज़र अचे पियो। अॼु मूंखे महसूसु थिए थो उहो नूर उहा चेहरे तुंहिंजे मां निकिरी चुको आहे, माना तूं शादी करे चुको आहे, उहो नूर किथे मुंतक़िल थी चुको आहे। त माना उन वक़्त में हज़रत अब्दुल्ला शादी करे चुको हुयो मामन सां। चए त अॼु ॾींहुं जे करे तूं मूंखे मिनतूं कंदे बि सही मां तोसां शादी लाइ तयारु न थींदुमि। त नसलनि बाद नसल उहो नूर हलंदो आयो। त नूर उहो अब्दुल मुतलब जे सीने में हुयो, उहो बनी हाशिम जे सीने में हुयो, अब्दे मनाफ जी पेशानी में नूर हो। हलंदे हलंदे अची करे उहो अब्दुल्ला जी पेशानी में नूर पियो, उतां नूर उहो मुंतक़िल थी करे अम्मा आमना जे पेट में आयो, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आमना साईं जे पेट में आया। किताब वारे लिखियो आहे त 200 कुआरियूं औरतूं, जॾहिं नबी अलैहिस्सलातु वसलाम जी विलादत थी त 200 कुआरियूं औरतूं सिर्फ़ु दाह करे उन में मरी वियूं। छो त उन्हनि जी ख़्वाहिश हुई, उहे आलिमा हुयूं तौरात जूं, इंजील जूं, उन्हनि जी चाहत इहा हुई त आख़िर ज़मान मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी माइरियूं असां बणबियूंसीं। पर जॾहिं उन्हनि खे ख़बर पइजी वई, उन्हनि अलामात ऐं निशानी सां ॾिठो त मोहम्मद दुनिया में पहुची चुको आहे, त उन्हनि जी ज़ुबान ते वात मां हिकिड़ी दाह निकिती, जंहिं दाह जे अंदरि 200 औरतूं हिकदमि कुआरियूं मरी वियूं। तंहिंजी माना त नबी अलैहिस्सलातु वसलाम जी नबूवत ते इहे ॻाल्हियूं सभु दलालत करनि थियूं त आख़िर ज़मान मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हली करे पैदा थींदो। इहे अलामतूं सभु नबी अलैहिस्सलातु वसलाम जी नबूवत जे मथां दलालत करनि थियूं पियूं। तव्हां असां ॿुधो आहे आलिमनि खां, हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो पियो त औरत ॿारु जॾहिं मासूम ॼमंदो हुयो त उनखे ज़िंदा दफ़न कयो वेंदो हुयो। औरत जेकॾहिं न्याणी ॼमे त उनखे ज़िंदा दफ़न कयो वेंदो हो। तफ़सीर वारे लिखियो आहे जंहिं ॾींहुं जंहिं साल में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी, उन साल जे अंदरि पूरी दुनिया में कंहिं बि औरत खे धीउ न ॼाई हुई, सभिनि खे पुट ॼाया हुआ। उहो इन जे करे त न्याणियुनि जो वारिस रहमतुल लिल आलमीन दुनिया में आया। अञा बि जेकॾहिं न्याणियुनि खे दफ़न कजे त पोइ नबी अलैहिस्सलातु वसलाम जी नबूवत जो कमाल न चइबो। तंहिंजे करे उन साल जे अंदरि सभिनि औरतुनि जंहिंखे हमल हुया तंहिंखे अलाह तबारक व तआला पुट था कया, कंहिंखे बि न्याणी न ॼाई। त इहे सभु औरतूं नबी अलैहिस्सलातु वसलाम जी नबूवत जे मथां दलालत करनि थियूं त ख़ातिम ज़मान मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी हा। त पोइ अबू बकर सिद्दीक़ बि कलमो पढ़ियो, उमर साईं बि अची करे कलमो पढ़ियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, उस्मान साईं बि अची करे कलमो पढ़ियो, हज़रत अली साईं बि कलमो, 1.25 लख साहबी थिया। हर हिकिड़े अची करे नबी अलैहिस्सलातु वसलाम जे हुस्न खे बयानु कयो। 1.25 लख साहबी सगोरनि अची करे नबी अलैहिस्सलातु वसलाम जे हुस्न खे बयानु कयो। त हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वसलाम खे बि अलाह ताला हुस्न अता कयो, जंहिंखे मुसाहिबत चइबो आहे, यानी मिठाण। ऐं नबी अलैहिस्सलातु वसलाम खे जेको अलाह ताला हुस्न अता कयो, जंहिंखे मलीह चइबो आहे, मली माना नमकीन। चूंकि मुसाहिबत जी माना मिठाण आहे, इंसानु मिठाण त खाईंदो आहे, पर मिठाण खाइण खां बाद में जल्दी में उन खां वरी न को आहे न बोर थी वेंदो आहे, चवंदो आहे हाणे मिठाण खाइण जी दिलि नथी चए पई। त यूसुफ अलैहिस्सलातु वसलाम खे अल्लाह तबारक व तआला जेको हुस्न अता कयो, उहो हिकदमि इंसानु ॾिसण सां त यूसुफ अलैहिस्सलातु वसलाम ते आशिक़ थी पवंदो, पर कुझु वक़्त खां बाद में वरी हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वसलाम जो हुस्न खे उहो माण्हू पसंदि न कंदो। पर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला जेको हुस्न अता कयो, मली हुस्न हुयो। ये मली जी माना आहे लूण वारो, यानी नमकीन। त जेको इंसानु हिकु दफ़ो नमकीन शइ खाईंदो आहे, वरी ॿीहर बि उनजी दिलि चवंदी आहे। त माना हिकु दफ़ो जेकॾहिं मोहम्मद अरबी खे ॾिसे पियो त वरी उनखे दिलि चाहे पई त मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु गुज़ारियां। हिकिड़ो साहबी सगोरो परेशान हाल में वेठो नबी अलैहिस्सलातु वसलाम जे साम्हूं मस्जिद नबी में। साईं जन पुछा करणु फरमाई त परेशान आहीं? चई साईं हाओ। वजह?
चई साईं जॾहिं बि मूंखे दुनिया जे परेशानी मां का बि परेशानी अचे थी, जॾहिं अची करे आउं जे चेहरे खे ॾिसंदो आहियां त मुंहिंजी सभु परेशानियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। तंहिंजे करे मूंखे फ़िक्र वरितो आहे त मां जन्नत जे अंदरि बि आवां जो दीदार करे सघंदुमि या न। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, छा तूं चाहें थो त जन्नत जे अंदरि बि मुहम्मद सां गॾु हुजे? चएसि मुंहिंजी दिलि चाहे थी त जन्नत में तो तव्हां सां गॾु हुजां। साईं जन फरमाए त पोइ सजदा घणा कंदो कर, इबादत अलाह जी घणो कंदो कर, निमाज़ घणी पढ़ंदो कर, त तूं मुहम्मद सां जन्नत में गॾु हूंदे। त सहाबिन सगोरनि जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां ईमान आंदो, पोइ उन्हनि जेतिरो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुस्न ॾिठो ओतिरो उन्हनि बयानु कयो आहे। पर कंहिं बि सहाबी सगोर एतिरो हुस्न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो बयानु करे न सघियो आहे जेतिरो उनजे हुस्न जो हक़ु हुयो। तव्हां ॾिठो आहे त मिठाण त अक्सर करे औरतुनि खे वणंदी आहे, त यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुस्न में औरतूं आशिक़ थी करे पंहिंजा हथ कटराया। नमकीन त इंसानु मर्द खाईंदो आहे, पर मर्द अवां ॾिठो त मोहम्मद अरबी जे इश्क में गर्दनूं कटाईंदा पिया अथनि। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुस्न बि अजीब हुयो, जो हिकिड़े साहबी सगोरे फरमायो कान्नहु क़ित्अतुम मिनल क़मर, ईअं महसूसु थिए थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको चेहरो आहे उहो चंड जो टुकड़ो आहे। बसि उन साहबी सगोरे या पंहिंजे हिसाब सां बयानु कयो आहे, पर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुस्न जे साम्हूं चंड जी का हैसियत ई न आहे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको अलाह ताला हुस्न खे एॾो वॾो आहे, हिकिड़े साहबी सगोरे वरी ईअं फरमायो कान्न शम्स तजरी फी वजही, कान्न शम्स तजरी फी वजही, ईअं महसूसु थिए थो ॼण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरो सिज जीअं रोशन आहे। हालांकि सिज जी हैसियत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे चंड जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे में बराबरि थी नथो सघे पियो। तंहिंजे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुस्न केॾो वॾो अलाह ई ॼाणे थो। ठाहींदड़ उहो हुयो जंहिंखे ठाहे ऐं ठाहींदड़ ॼाणे ऐं ठहंदड़ ॼाणे। बसि रसूल ॼाणे थो त अलाह ताला हुनजो केतिरो हुस्न रखियो आहे, अलाह ॼाणे थो त मोहम्मद अरबी जे अंदरि केतिरो अलाह ताला हुस्न रखियो आहे। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम अची वञिजे थो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां कलमो पढ़ी करे मुस्लमान थिए, वरना इंसान जी ज़िंदगी इहा ईअं ई ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे त इंसान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबुवत जे मथां ईमान आणे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ातमुन नबी मञे। तव्हां त इंसान त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह तबारक व तआला फरमायो आहे न सिराजऊं मुनीरा, ऐं हिन सिज जे लाइ अलाह ताला चयो आहे सिराजऊं हाजा, साड़ींदड़ सिज आहे, ॿाहिरि निकिरे त साड़े थो, मुनीरा रोशन आहे, दुनिया खे रोशन करे छॾे। त क़ुर पाक जे अंदरि ईंदो आहे युख़रिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इला नूर। अलाह तबारक व तआला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको दुनिया में मोकिलियो आहे उहो सिर्फ़ु इन जे करे इंसानियत खे ज़ुल्म कुफ़ुर शिरक वारी ऊंदाई मां कढी करे इस्लाम जी रोशनी में दाख़िल करे। छा इंसान सॼाइण जे लाइक़ु ई न हुया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां अॻु में? सूरत इंसानी हूंदी पर जानवरनि खां बि परे हूंदा। अवां ॾिठो आहे त जानवरनि खे पंहिंजा बच्चा बि प्यारा हूंदा आहिनि, पर इंसान थी करे ज़िंदगी गुज़ारे पियो, पर उनखे पंहिंजे बच्चे पेट जा बच्चे न्याणी जे मथां रहम बि न ईंदो। पंहिंजे हथनि सां पाण खणी करे पाण खॾु खोटे करे पंहिंजे न्याणी खे पूरे पियो अचे। छा इहा इंसानियत बि आहे छा? ईअं त जानवर बि न कंदो आहे। त अलाह रब्बुल आलमीन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे दुनिया जे अंदरि मोकिले करे इंसानियत जे लाइ कुफ़ुर शिरक ज़ुल्म खां निजात ॾियारे करे इस्लाम वारी रोशनी में दाख़िल करणु फरमायूं। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम अची वञिजे थो त तव्हां असां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां ईमान आणियूं, ख़ातमुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आणियूं। क़यामत जे ॾींहुं तव्हां असां उथूं त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पोइ लॻ थी करे उथूं। तंहिंजे करे हीउ रबीउल अव्वल जो महीनो हले थो। रबीउल अव्वल जे महीने जे अंदरि अक्सर त तव्हां असांखे इहो ई थो ॿुधायो वञे न त रबीउल अव्वल में 12 रबीउल अव्वल ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विलादत थी आहे। हालांकि 12 रबीउल अव्वल ते न आहे, 8 रबीउल अव्वल ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत आहे, इतफ़ाक़ी ॻाल्हि आहे। ऐं 12 रबीउल अव्वल में इख़्तिलाफ़ आहे त रसूल साईं जी 12 रबीउल अव्वल ते विलादत आहे या न आहे, पर इहा इतफ़ाक़ी ज़रूरु आहे त रसूल साईं जी जेका वफ़ात थी आहे दुनिया मां उहा थी आहे 12 रबीउल अव्वल ते। तंहिंजे करे बजाए इन जे जो तव्हां असांजे घर में हिकिड़ो को महिमान अचे, तव्हां असांजो वॾो त इकराम कयूं, त इस्तक़बाल कयूं, भलियूं रिलियूं विछायूं, भलियूं खटियूं रखूं, उहो महिमान तव्हां असांखां पाणी घुरे त पाणी पीआरियो, तव्हां असां चवंदा महिमान तूं भलो आहीं, इज़त तुंहिंजी इलाही आहे, असां वटि पर पाणी न पीआरींदासीं। उहो महिमान चए बुख लॻी आहे मानी खारायो, तव्हां असां चवंदा मानी कोन खाराईंदासीं। माण्हू भलो आहे, तुंहिंजी असां वटि इज़त आहे, मानी न खाराईंदासीं। इहा कहिड़ी तकरीम चइबी? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत ते ख़ुशी त ॾाढी कजे, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहकामनि खे विसारे छॾिजे, इहो कहिड़ो उमती चइबो? तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम इहा ॻाल्हि अची बणिजे थी त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तव्हां असां अहकामनि जी ताबेदारी कयूं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां सही नमूने सां ईमान आणियूं। तव्हां असां जॾहिं क़यामत जे अंदरि उथूं, क़यामत जॾहिं तव्हां असां उथूं त तव्हां असां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मती थी करे उथूं। तव्हां असां ॿुधो आहे त अबरो जेको आहे इन बैतुल काबो ठारायो, अबरे काबो ठारायो तक़रीबन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत खां 50 या 55 ॾींहं पहिरियां उहो आयो हिन असां मुस्लमाननि जे अलाह जे बैतुल्लाह खे ठाहिण जे लाइ।
उन पंहिंजो जेको काबो ठारायो हुयो, क़ौम खे चई त तव्हां इन जो तवाफ़ कंदा कयो, उमिरो हिते कंदा कयो, हज हिते कंदा कयो। क़ौम काॾों थी इन जी ॻाल्हि मञे, नकली काबे खे क़ौम मञण जे लाइ तयारी न हुई। ईअं को हिकिड़ो उथियो अलारो राति जो उथी करे इन जे काबे में जेको ठारायो ऐं पेशाब करे आयुसि, लेट्रिन करे आयो, वरी बाहि ॾेई करे साड़े आयुसि। अबरे खे ॾाढो गुस्सो आयो इन ॻाल्हि ते त मुंहिंजे काबे खे कंहिं ठातो आहे, कंहिं जी अहिड़ी गुस्ताखी कई आहे, उनजे अंदरि कंहिं अची करे पेशाब कयो आहे। उतां या हाथी वठी करे आयो त वञी करे बैतुल्ला खे ट्राए थो अचां पियो। जॾहिं मदीने मके पाक खां ॿाहिरि पहुतो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो अब्दुल मुतलब उठ चारे बीठो, सभ खां पहिरियां अची करे उनजे उठनि ते हमिलो कयईं। जॾहिं उठनि ते हमिलो कयईं त अब्दुल मुतलब उनखे चयो मुंहिंजा उठ वापसि कर, मुंहिंजे उठनि खे तो छू पकड़ियो आहे। अबरो ॾिसी अफ़सोस मां चवणु लॻो बैतुल्ला जी कमाई तव्हां खाओ था, बैतुल्ला जा ख़ादिम आहियो। मां त ईअं सोचियो हुउमि तव्हां बैतुल्ला जी ॻाल्हि कंदो त बैतुल्ला खे न ॾिठा, तोखे वरी पंहिंजे उठनि जो फ़िक्र लॻो आहे। अब्दुल मुतलब जवाबु ॾिनो त मुंहिंजा आहिनि उठ, मुंहिंजा उठ मूंखे वापसि कर। जंहिं ख़ुदा जो घर ड्राइण लाइ तूं आयो आहे उहो तोखां इलाही ॾाढो आहे, उहो तोखे पाण जेको आहे न शिकिस्त अदा कंदो। अबरे चयो पंहिंजनि सिपाहियुनि खे चई हे चरिया आहिनि, हिननि जा उठ जेको आहे वापसि कयो। पोइ अबरो वठी करे बैतुल्ला खे ड्राइण आयो। जंहिं हाथी ते अबरो सुवारु हुयो उनजो नालो महमूद हुयो, उनजो नालो महमूद हुयो। पोइ उनखे जेको आहे सो हकलण जी कोशिशि कयां अॻिते, हाथी हलण जे लाइ तयारी न हुयो। हाथी पोइते पियो अचे गुस्से जे अंदरि। उहो अबरो उन हाथी महमूद खे छॾे करे पाण ईअं हलियो, जीअं हलियो त अलाह तबारक व ताला जो अज़ाब उनजे मथां मुसलत थियो। पखी आया अबाबिल, पंहिंजे पेरनि में पंहिंजी चोम में सन्हड़ा त पथर खणी आया, जंहिंखे लॻनि पिया उहे ईअं बम जीअं ज़रा ज़रा थी करे जेको आहे न उहो ख़तमु थी पियो वञे। सभु हाथी मरी विया, सभु लश्कर मरी विया, पर उहो महमूद बची वियो, उहो वापसि आयो, उहो हाथी वापसि आयो। छो त तफ़सीर वारे लिखियो आहे त अल्लाह तबारक व ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो महमूद रखियो आहे। महमूद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो आहे। इन निस्बत जे करे अल्लाह तबारक व ताला उन हाथी खे अज़ाब खां बचाए छॾियो। तंहिंजे करे तव्हां असांजी निस्बत कम अज़ कम सुठी हुजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। क़यामत जॾहिं अल्लाह तबारक व ताला ऐलान फरमाईंदो आहे इनल महमूदियून, काथे आहिनि जेके महमूद आहिनि, वॾी हिकिड़ी जमात उथंदी, वॾी जमात उथंदी, चइसि असांजो नालो महमूद, असां महमूद आहियूं। अल्लाह रब सुब्हानहु व तआला फरमाईंदो फ़रिश्तनि खे हिन जे आमाल नामनि खे बसि बंदि कयो, हिन जे आमाल नामनि खे बसि बंदि कयो, हिननि खे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत जे अंदरि मोकिले छॾियो। छो त महमूद आहिनि, मुंहिंजो मोहम्मद महमूद हुयो, तंहिंजे करे उन निस्बत जे करे हिननि नालो रखियो। मां उन निस्बत जे करे सभु गुनाह हिननि जा माफ़ु करणु फरमायां थो। तंहिंजे करे निस्बत हिकिड़ी एॾी वॾी शइ आहे। तंहिंजे करे तव्हां असांखे बि घुरिजे त तव्हां असां बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत रखूं, सुठी निस्बत रखूं। त हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे हज़रत अबू हुरैरा रज़ी अलाह ताला अन्हु जो। जॾहिं हज़रत अबू हुरैरा रज़ी अलाह ताला अन्हु के जनाज़े में विया, जनाज़े में वञण खां बाद में जॾहिं मोटी आया त हज़रत हुसैन साईं गॾु हुयो, हज़रत हुसैन साईं गॾु हुयो। हज़रत अबू हुरैरा साईं थकल, सफ़ा थकल हुजे, ग़रीब चादर कुले ते हुजेसि, मिटी में सॼो जिस्म हुयो। जनाज़े खां वापसि आया, थकिजी करे जॾहिं ज़मीन ते वेठो त ॾिठई त सामे हज़रत हुसैन साईं वेठो आहे। हज़रत हुसैन साईं जे पेरनि ते मिटी हुई। पोइ हज़रत अबू हुरैरा तकड़ में अची करे, हा मुहद्दिसीन में आहे, इमामुल मुहद्दिसीन आहे, 5000 हदीसां हुनखे यादि हुयूं। त पंहिंजे जेका कुल्हे ते चादर उहा लाहे करे हज़रत हुसैन साईं जा पेर साफ़ु करणु लॻो। त हज़रत हुसैन साईं जल्दी उथी करे चए अबू हुरैरा तूं मूं हुसैन जा पेर थो साफ़ु करें? चए त मुहम्मद जी निस्बत जे करे, मुहम्मद जो ॾोहिटो आहे, मूं अबू हुरैरा खे प्यारो आहीं, तॾहिं त तुंहिंजा पेर साफ़ु थो कयां पियो। हज़रत उमर साईं जो पुटु आहे हज़रत अब्दुल्ला, हज़रत अब्दुल्ला खे ईअं ई ख़ुशतबई जे तौर ते या के नाराज़गी जे तौर ते, ख़ुशतबई जे तौर ते ग़ालिबन हज़रत हुसैन हिकिड़ी चएसि त ग़ुलाम जा पुट, त हज़रत अब्दुल्ला हज़रत उमर साईं जो वॾो पुटु हुयो। पोइ नाराज़ थियो, चई त तूं मूंखे ग़ुलाम जो पुटु चवीं थो पियो? चई ज़ाहिर आहे तूं असांजे ग़ुलाम जो पुटु आहीं। वियो वञी करे हज़रत उमर साईं खे हज़रत अब्दुल्ला दाह ॾिनी, चई त हज़रत हुसैन मूंखे ग़ुलाम जो पुटु चए थो, हालांकि तूं बादशाह, मां बादशाह जो पुटु आहियां। हज़रत उमर साईं चयो वाक़ई हज़रत हुसैन चयो आहे तोखे त तूं ग़ुलाम जो पुटु चयो अथई मूंखे? चई त पनो खणी वञ, हज़रत हुसैन खां लिखाया, लिखी ॾे तोखे त तूं हिकिड़े ग़ुलाम जो पुटु आहीं। हज़रत अब्दुल्ला जॾहिं हज़रत हुसैन सां वटि खणी आयो उहो परचो, चई त अबो चए थो मूंखे लिखी ॾे त मां हिकिड़े ग़ुलाम जो पुटु आहियां। हज़रत हुसैन साईं बि त ख़ुशतबई जे तौर ते लिखी ॾिनो त अब्दुल्ला तूं ग़ुलाम जो पुटु आहीं। त जॾहिं हज़रत हुसैन साईं लिखी ॾिनो, हज़रत अब्दुल्ला खणी करे उमर साईं वटि पहुतो। उमर साईं वटि पहुतो त उमर साईं उहा पर्ची वठी करे रखी छॾी,
चई त मां उमिरि जॾहिं मरी वञा मुंहिंजे कफ़न में पर्ची रखी छॾिजो तव्हां त मां मोहम्मद अरबी खे ॾेखारियां त सुहिणा जीअं मां तव्हांजी ज़िंदगी जे अंदरि तव्हां सां वफ़ा कई तव्हांजे औलाद सां बि मां ईअं वफ़ा कया ऐं औलाद मूंखे लिखी ॾिनो आहे त मां उन्हनि जी ग़ुलामी कया। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम अची बणिजे थो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ा कयूं आल मोहम्मद सां वफ़ा कयूं। तव्हां असां जॾहिं क़यामत जे ॾींहुं उथूं त आल मोहम्मद में उथूं। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जेका ज़िंदगी अता करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरोकारी जी ज़िंदगी अता करे।